ॿिन्ही खे थो ॾिसां न त मुंहिंजे पुट ते टिंडियूं थियूं चढ़नि टिंडियूं। अरे हिन जा ॿई पाण में वेठा अथव त कमज़ोर थींदव कमज़ोर। जॾहिं ताईं कमज़ोर थींदव न दुश्मन ते हावी थींदा हावी। यही सबब आहे दुश्मन सां विढ़ी आहे ऐं तव्हां उन्हनि खे कुझु न करे सघियो। बाबा बहादुर जा भाग भला हुया जो मां हथ खाली हुम न त बहादुर खे उफट मारिया हा उफट। नबू कमदार मूंते अचानक हमलो थियो न त यही त चवां थो त जन त आप गॾु हुजो हा। दुश्मन मोचड़ा खाई वञनि हा दुश्मन। हे ॾिस ॿधीअ में ताक़त अथव ॿधीअ में पाण ॿधी करे हलो। तने सर तुंहिंजो बाबा सही थो चए। जनेदार पुट घणो करे ऐं तोखे आहे न चवंदा आहिनि न त जा धीउ खे त सिखे न। इन करे तोखे थो चवां हिननि सां प्यार कर मोहबत कर हिन पाण सां गॾिजी खणी हल। हा बाबा जीअं चवंदे तीअं कंदुसि। ऐं शाबाश हाणे तयारी कयो सभु खां वल पंहिंजो लिसो ढेके ॾियो सौंटो पोइ वठंदासीं ॿियनि खे। हा नबू कमदार हाणे न दुश्मननि सां घट कान कबी छो त गुलज़ार जी ॿोली सिधो दुश्मन जे सीने ते गोली। बस बाबा खता थी वई मूंखां हाणे न बहादुर ॿीहर रुख चढ़ियो बाज टकटंदो मांसि बहादुर जी दाहूं सॼो ॻोठ ॿुधंदो। हा ओए कल्याण करे ॾेखारियो मुंहिंजे पुट जा टिंडियूं गलनि। बाबा साईं कहिड़ी सोच में घुमायो? वज़ीर तो सुञाता कोन अनाज के बाहि कंहिं ॾिनी? न मुंहिंजो साईं मूं सुञाता त कोन पर शक पवे थो त हमरा टे हुआ। वज़ीर सच सच ॿुधाइजांइ मुंहिंजो साईं सां कूड़ न ॻाल्हाइजांइ। चकी ॻाल्हि आहे सिधी ॿुधाए लिकाए न। बाहि जी थोरी घणी रोशनी तो हूंदी न तो सफ़ा कोन सुञाता? मुंहिंजो साईं पक सां हिकु त सूमर हो जंहिंजो बटू ऐं सनद कार्ड किरी पियो। पर हाणे तो चओ तूं कंहिंखे कोन सुञातो तूं हुननि सां बुखे पियो आहीं पोइ बि तो कोन सुञाता किथे तूं मूंखां लिकाईंदी कोन्हो? न मुंहिंजो साईं मां छो लिकाईंदुसि कहिड़ा मुंहिंजे चाचे जा पुट हा जो मथां ढक रखंदोसां। छा तो सूमर खे सुञातो? हा मुंहिंजो साईं मूं सूमर खे सुञातो हो। वधीक कूड़ न ॻाल्हाए जेकर तो सूमर खे सुञातो हुन महिल सूमर जो नालो छो न कई? मुंहिंजो साईं अवां मुंहिंजी वफ़ादारी ते शुक करे रहिया छा? ॻाल्हि शक जी न आहे मुट्टू ऐं मोबाइल सिर्फ़ सूमर जी छोकिरी। मुंहिंजो साईं इहा त मूंखे ख़बर न आहे पर छा वज़ीर सच ॿुधा न त? मुंहिंजो साईं इहो ई सच अथव। ठीकु आहे जेकॾहिं इहो कूड़ थियो न त मुंहिंजी बि तोखे ख़बर आहे न त मुजनि जूं मौजूं छा हूंदियूं आहिनि। कमदार नबू सॼी संगत खे गॾु करे कर मुठ में त पोइ न हाशिम खे ॾखारियूं ॾींहं जा तारा। मगोल खान सॼी संगत मुंहिंजे न मुठ में अथई हिन मुठ में। रुगो हिकिड़ो पीर मौजन मूंखां परे आहे उहो मुंहिंजो दुश्मन आहे दुश्मन हींअर। मुजन हाशिम जो दुश्मन आहे ऐं मुजन वॾी ताक़त थो रखे। तूं ॻाल्हि सम्झ तूं मां मुजन टई गॾु थी हिकु ताक़त थींदासीं। मगोल खान मौजन साईं ॾे आऊं हली कोन वेंदुमि तूं ऐं आऊं ॿई ॼणा इन हाशिम खे रेण में रोले सघूं था। अरे हेॾे ॻाल्हि सम्झ रुगो हाशिम खे मारण जी ॻाल्हि हुजे हा त मां हाशिम खे कॾहिं को तुप करे छॾियां हा त पोइ पर कहिड़ी ॻाल्हि आहे? ॻाल्हि थोरी कन खोले सम्झ। मुंहिंजी जेकी अखि आहे सरदार शाह ज़मान जी जागीर में आहे ऐं उहा मुंहिंजी अखि में कंडो थी चुभी रही आहे। उन जागीर जे करे मुंहिंजो जवान पुट मरी वियो आहे। तूं मूंखे ॿुधा मां उहा जागीर कीअं न हासिल कंदुसि? मूंखे रुगो सरदार शाह ज़मान जी ज़मीन न मुंहिंजे भाण जे शहमीर जी बि ज़मीन खपे न त वॾो गंद थींदो। छा
तोखां उहा ज़मीन विसरी वई आहे। करोड़नि जी ज़मीन आहे। मोगल खान या तो मूंखां ॾाढी सड़ी वई तुम्हारी ज़मीन वारी। ज़मीन तो तोखे ज़रूर मिलंदी। कयां तो न्यापो गुलज़ार खे त वञी पीर मौजन सां मिले, न त पोइ तुंहिंजे ख़ातिर पाण वञ साईं सां मिलंदुमि ऐं पीर मौजन खे पंहिंजो कंदासूं। पोइ हिकु ताक़त थी ज़मीन वठंदासूं ऐं इन हाशिमड़े खे टोड़ाए मारींदासूं। कीअं कर, कुझु वारो कर, रुगो ये फूकूं न जे हरू भरू चूं। अड़े कुझु करे ॾेखार त पोइ तोखे मञा। सॼे मुल्क में विछ त्राजो, अञा ताईं अलाए छा बि थो करी। ॾिस तूं हाणे तूं मिलियो ई न, पोइ पुट ते टिंडड़ी चाढ़ींदुमि। रुगो मुख वाजा ॾिसंदे वाजा। घर ख़बर थोड़ा तू हाशिम सां मिली है? हाँ बाबा साईं, हाशिम सां मिली आयुसि, पर हाशिम पंजनि मसलनि में कुझु अहिड़ो मुदल हो जो बंगुल वारे मसइले ते ॻाल्हाइण में हुन सां मुनासिब न सम्झो। थोड़ा ही मसलो बि हाशिम जो हुयो। बंगल वॾो शातिर माण्हू आहे, वो हाशिम ते हमलो बि करे सघे। हाशिम मुड़ुस माण्हू आहे, तूं हुन सां ॻाल्हि त करी। हाँ बाबा साईं, सही था चओ। बंगुल जूं सरगर्मियूं मिड़ई कुझु वधंदी थियूं वञनि। ऐं बाबा साईं, मां हाशिम खे हिन बाबति होशियार कयां थो। भला हिन मुजन जो छा थियो? बाबा साईं, इहो मुजन त फ़िलहाल माठ में आहे। थोड़ा यो मुजन घणो माठ करे न वेहंदो। हिन खां अॻ में जो मुजन का वारदात करे, तूं मुजन खे को साटो ॾेई अच त हुनखे ख़बर पए रईस कांबू खान सां उचाइण वारनि जो अशर कहिड़ो थींदो आहे। ठीकु आहे बाबा साईं, ॾींदासीं नी पीर मुजन खे साटो। वाह जो ॾींदासीं, पर रुगो बुल ॾे। थोड़ा शिकार पाण अची कोन चवंदो आहे तूं मूंखे मार। शिकार खे फासाइण जे लाइ जार विछाइणो पवंदो आहे, जार। ऐं तूं उहो जार विछाए छॾ। तव्हां को फिक्र न कयो बाबा साईं, हाज़ुर तमामु जल्द धमाका ॿुधंदे। ठीकु आहे, पोइ लॻी वञ कम सां। चङो बाबा, लॻूं था इन कम सां। लोंगा ससवी ॾाढो परेशान आहे ऐं हुनखे इहो सम्झ में नथो अचे हू छा करे। तो ससीअ खे ॿुधायो त ससीअ जा माइट हुन लाइ केतिरो परेशान आहिनि। ख़ासि तौर ते चाचो पलियो त ॾाढो बीमार थी पियो आहे। हा लोंगा, मूं ससीअ खे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे, पर हू ज़हनी तौर ॾाढी परेशान आहे ऐं हुन जे लाइ रिश्ता का बि माना नथा रखनि। परेशान? त पोइ ससवी आख़िर कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? लोंगा, हाणे ससवी न बहादुर ॾेई वेंदी न पीउ जे घर वेंदी। हाणे उहो सम्झे थी त दुनिया में अहिड़ो को बि रिश्तो न आहे सिवा लालच जे। इन्ही जो मतिलब त ससवी इंतहाई मायूसी जो शिकार आहे। पर हुनखे जॾहिं ख़बर पवंदी त हुनजी सच्चाई साबित थी चुकी आहे त उहो ॾाढो ख़ुशि थींदी। पर ॻाल्हि हुनजे कुझु उबतड़ आहे। लोंगा, ससवी हाणे पत्थर जी थी वई आहे। हुनजा जज़्बा ऐं एहसास ख़तम थी चुका आहिनि। रेशम, अदी ससवी जो को बि ॾोह न आहे। क़िस्मत हुन सां वॾा वेल विहाया आहिनि। हुन जी जॻह ते ॿी का छोकिरी हुजे हा न त कॾो को मरी वञे हा। हाँ लोंगा, शाबाश आहे ससीअ जी सब्र खे। हा रेशम, चङो रेशम, भला मां उतां त नथी अचां। सीरत हेर भाई, ये साकत तो थी। चने सर मुझे साईं खे मुते शक थी पियो आहे ऐं कल खां वठी उपता सुपता सवाल पतो करे। सीरत ॾींहं ॾिठे जो तूं मूंसां मिलण ई त मुंहिंजो शक त कंदई न। सारी आहे जेकर तुंहिंजो अहिड़ो रवैयो हूंदो मुंहिंजो त जा हर माण्हू तो ते शक कंदो। चने सर मुझे साईं खे पक्को शक थी पियो आहे त अञा जेके बाहि मूं ॾिनी आहे मुंहिंजो या उन जेके बि वाठे तोखे मूंसां मिलण त ॾिठो न, उनखे पूरी पक थी वेंदी त तूं ई हुनजे अनाज खे बाहि ॾिनी आहे। चने सर तूं यार कहिड़ो दोस्त थी मूंखे आथ ते ॾियण जे बजाए रिझारी थो। अरे यार कुछ भी न, कुछ भी न, ये तो के मिले समझाया तो या गाल तू मुखे कौन त भी चई सके को बाबा तो के हिते मूंसा मिलण सा मसला थींदा
तो जो हिते अचण ठीक न आहे। बाक़ी मुंहिंजनि शक जे बुनियाद ते तोखे कुछ भी नथो करे सके। वजीर जने सर सही तो चए, तुंहिंजो त अचण सही न आहे। ठीक है जने सर, अगते मां एहतियात कंदुसि। सब सबूत अड़ी जेकर तुझे अॻियां भी रखे न मन चाहेसि भले छा भी थी पवे, समझाई? जने सर रखो मौला दे कोन मनी नुसान। चङो चङो वज़ीर, यारो यारी बोल भले। यही तो सुबह सा साथ रही थी को बुहारी दिया वो शैतान है पेर ड्राया बुहारी दींदी मुझी जुत्ती माइट दा नौकरियाणी दी नाया तो वारी जुत्ती ही सजो है गद क्यों आ सजो घर खराब तुझे जुत्ती क्यों आ बुहारी तो जो बुरसुली दोछा। खबरदार पराए झेड़े में मुझो नालो न वठो त मुंजी खबर तो मां वडो जल्दबाती आया जियो दी कुत्तो दिसी मुके भौंकियो 13 गोलियूं हयूं मास हिकड़ी भी न लगस न उहा बी गाला तू चुप कर बिचापड़ा बिचा में न गाला है त निड़िए सो दी गोठो न दे छजे मां बे उन साथी गाला या बेबी सा ए बिचा में सेकी लगी करे छड़ी थी सजो दी त न घर जो कम मां थी वेठी क्या तू तई रुगो वडेरन जी चमचा गिरन में पूरी मां घणो घर जो कमकार कोन कंदम मां थक जी दी पा आ बुहारी त दींदा मी काना बुहारी मुझे कद का पडिया मां चवाए थी सजो घर जो कमकार तू कंदिया बुहारी भी दींदी थाम भी धोईंदी खातो भी पचाईंदी लटा धोईंदी सब कुछ तू कंदी आहे न कुल हेतरड़ी मानी त 5-6 थी रही पई वडे मल जेतरो थी खाए। खामोश फैसलो मां कंदुस असा जा वडा फैसला कंदा मुजो पी करे तो फैसलो पियो करे 4 गोलियूं लगस उते मरियो मार खुदाई की पर चौथो पेट कूड़ाने कितरो खातो है पेट में सूर पियो से आ खडू मां पियो चटियान तोके केडी खबर ठीक है पो कबूतर हाने तू इंसाफ कर अदा कबूतर भली फैसलो कर तो जो फैसलो मुझे अखिन ते पर हिकड़ी सोच रख जाए त मां घर जी वडी आया वडी आओ या छड़ो कबूतर केडी मल हिन कपर केडी मल होन कपर गुटको मोजो फैसलो इहो आ त अदी बसरा घर जी वडिया जेको कुछ कंदी उहा हिन जी मथिया ता जो कुछ न वने आई मुजो जो दिमाग आ ओ तमा बडो आ एक रूलर रोड ते बिया दलन इने का बडो आ ते जे करे मा यो फैसलो तो कया अदी कम न कंदी खामोश कयो अदी वडी जे का है ये कुर्सी ते जज लगी वठी दी जे वडन प्रोग्रामन में जज वेंदा आइन बुधव कोन बुधव ही न कयो कबूतर कुछ खुदा खा जो इंसाफ कर इंसाफ असा था तू मुझी गाल ते बुध मुझी बेबड़ी मुझी सोनी सुठड़ी मुझी गाल बुध ये कावड़ टकर बुधा या जगह बेबिया या दादलिया घर जी नटड़िया या कम हाने न कंदी हो मुजो फैसलो आ तो बाकी घर जो कम तू कंदे बेको बगी कड़े कम जो सजो डी घर में बैठो आ जन पाडो बधो पिया बाकी मां तदुस खबरदार ता के मुजो फैसलो कबूला कल गाजी कोहाड़ में 11 फैसला मा करे आयो है भले कबूला कबूला दा तो जो फैसलो कबूला ट्रेओ दफो माना चौदा बेको करे भली करे ठीक आ बेबड़ी ये जो को फैसलो मु कयो मुजो तोखे कबूला 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 खबरदार कबूतर पर मुखे कबूल ना है ताजी तर मत मुझे भाव के मारियो कई कहर पया यो गाथिया बोरो मां हो जाए अदाशमा ससी जगह ता सा कद वणण चाहे थी त असा के को एतराज कोने पर जगह असा के रेस कांबू खान इजाजत दिनी असा ससी के वठी वनी सकूं था लौंग जे करे तो के एतबार न थो चे त रेस कांबू खान के फोन करे तो उनका पूछा करे सकी तो बहादुर भा गाल रेस कांबू खान जी ना है गाला रजामंदी जी लौंग ससी असा जी इज्जत आ असा जी न्याणी आ ए वडी गाल त असा जो नंग बा असा उनके वठण आया नंग छाजो नंग केड़ो नंग केंजो नंग चाचा हाशिम खान लफ्ज नंग जी मायना जी खबर थई
जॾहिं मूंखे घर मां बहादुर धिके कढियो हुयो तॾहिं तव्हांखे नंग यादि न आयो? बंदूक भरे मुझे मारण जे लाइ पे ॻोल्हे तॾहिं मां तुंहिंजो नंग न हुयसि। अॼु तोखे पंहिंजो नंग यादि आयो आहे। अॼु तुंहिंजी गैरत जागी आहे। ससी न तुंहिंजो नंग आहे न हिन बहादुर जो। ससी पंहिंजो नंग पाण आहे। मां पंहिंजी ऐं पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त पाण करे सघां थी। मूंखे अव्हां जी कूड़ी गैरत जी ज़रूरत न आहे। मुझो अव्हां सां को भी रिश्तो ना है। नहीं मां अव्हां के सुञाणा थी। अरे रशु जहां तो सुठी ठाया है ना। सच्चा है दूध पतिया। ॿियो ॿुध एतिरा ॾींहं घुम वञ काॾे वञे? रसंगोट वियो छो? रेसा बापू बीमार हो। कूड़ा के चाचा अरे पंजे चंगे भले पी के बीमार तो करी। हल ॾिसी जा तो हल वञी टेम्पू चिलाटे की खिदमत कर। हल रेसा टेम्पू चिलाटे के सजी सिकलाती दम खोड़ मक्कड़ कराया दम वरी वञी खिदमत कयां दो। अस्पताल मां खजी वई। रस बगो खान जी बादशाही जो खैर हो जे। जने खाना केड़ी बादशाही जो खेल थो जे। मां त हारायल बादशाह वारी जिंदगी पे गुजारिया। हाशिम शाह दमान मुझो तख्त हूंदो करे हू त पंहिंजी पर में मूंखे मारे चुका हुआ। इहा त मुंहिंजी जिंदगी जो मां बचीस। अॼु मुंहिंजी जागीर ते हाशिम कब्ज़ो कयो वेठो आहे। न त इहा चने सरज मुंहिंजे पुट साजिद जे नाले हुजे हा। दुनिया में मुझो हिकड़ो ही पुट साजिद खान। इन्हनि ज़ालिमनि उनखे भी मारे छॾियो। चने सर हाणे तू ॾिसजांइ वॾो खंत थींदो। रईस बंगुल खान हाण हाशिम सां घटि कोन थींदी। इन हाशिम खे उफट मारींदुसि छो त गुलज़ार जी ॿोली हिकड़ी ॻोल्ही। गुलज़ार जे हाशिम खे गिरफ़्तार करणो हुजे हा न त उनखे ज़िंदा ई न छॾिया चुप करे छॾिया असां कॾहिं कोल फेको न। पर न उनखे ससकाए मारींदुसि जो हुन मुंहिंजे पुट साजिद खे मारियो आहे। पर मुंहिंजो असल मक़सद इहा ज़मीन आहे जंहिंजे करे मां पंहिंजो कुंथर पुट कुहाए छॾियो आहे। जेसिं ताईं मां इहा ज़मीन हासिल न कंदुसि तेतर सुख जो साह न खणंदुसि। अंगुल खान जने सरती चाल चंगन भलन जू वायु बताल करे छॾींदी आहे। और को हुक्म कर लश्कर माण्हुनि जो वठी ज़मीन ते मोर्चा हणी वेही रहा। ओ ईअं ई चने सर मां पाण ई थो चाहियां त अॻो पोइ इहा ज़मीन मूंखे ई मिले। कन खोले ॿुधी छॾियो जेकॾहिं इहा ज़मीन मूंखे न मिली त ही बंगुल खान वॾो कंद कंदो। बंगुल खान सिर्फ पत्नी वाह संगत कढ गया और तुम दुश्मन के टांडा और चले चाल चल भले जो भाई बता। रैसन मुंहिंजी ज़िंदगी जा अलाए केतिरा ॾींहं मूंखे पंहिंजी जी ससी सां मिलण ॾियो। भलिया मूं कंहिंखे रोकियो त कोन्हे को। ससी मुंहिंजे पनाह में ज़रूर आहे पर मुंहिंजे कैद में न आहे। जैसा चाहे मिली सके थी पर जैसा हू मिलण नथी चाहे उन ते मां हुनखे मजबूर न कंदुसि। रैसन वो मुंहिंजी धी आहे मुंहिंजो रतु आहे मुंहिंजो जिगर आहे। वो मूंसां ज़रूर मिलंदी। तव्हांजो रतु सफ़ेद थी वियो आहे पुलिया खान। जॾहिं तुंहिंजो भाउ हाशिम कुहाड़ी खणी ससीअ खे मारण जे लाइ पुठियां पियो हुयो तॾहिं तूं किथे हुएं? छा ससी तुंहिंजी धीअ कोन्हे का? तुंहिंजो रतु कोन हुयो? रैसन मूंखां भुल थी वई। मूंखे माफ़ करियो। भुल थी वई?
भले आज सी डाई में कूड़ न गलाए तो का फुल कोन थी हुई तरह ससी अकेली हुई मजबूर कमजोर तवा जी गैरत भड़का पे खादा तवा सदाई कमजोरन जे लाइ गैरतमंद आई मुर्स माण्हू हूंदा आहियो कॾहिं बि ॾाढे ते तव्हांखे गैरत ईंदी कोन्हे का पैसे मुखे माफ कयो मुखे बख्श कयो बराबर मां खतादार आहियां माफ़ी तू ससुई खां वठ जेकॾहिं उहा तोखे माफ़ करे थी त पोइ मूं तोखे माफ़ कयो Then